अस्सलाम वालेकुम दोस्तों, कहिड़ा हालनि? ख़ुशि आहियो? चाक चङा भला जोड़ अला कंदो ख़ुशि हूंदो आबाद हूंदो। दोस्तों, हस्बे दस्तूर वताए फ़क़ीर जा गुफ़्ता खणी अव्हां जी ख़िदमत में हाज़िर थियो आहियां। गुफ़्ते शुरू करण खां पहिरियां हिकिड़ी गुज़ारिश ज़रूरु कंदुमि त अगरि तव्हां हिन चैनल ते नवां आहियो त चैनल खे सब्सक्राइब कयो, वीडियो खे लाइक करे आख़िर में बेल आइकन खे बि प्रेस करे छॾिजो जीअं असांजा वीडियोस बर वक़्तु तव्हां ताईं पहुची सघनि। ऐं हाणे हलूं था गुफ़्ते जे तरफ़। ॻाल्हि कंदा आहिनि त हिकिड़े दफ़े इतफ़ाक़ सां वतायो फ़क़ीर बिना कंहिं ॾोह जुर्म जे जेल में वञी पियो। उते जेल में ॿियो बि माण्हू हुयो। उन माण्हूअ सां हिन जी दोस्ती थी वई, पर भाइरी थी वई। ऐं हमेशह गॾु खाईंदा पीअंदा हुया, गॾु रहंदा हुया ऐं हिक ॿिए सां सॼो ॾींहुं कचहरियूं बि कंदा हुया। पोइ ॿियो जेको माण्हू हुयो उहो आज़ादु थी वियो। जॾहिं आज़ादु थिए पियो त वताए फ़क़ीर खे चयईं त जॾहिं तूं आज़ादु थी तॾहिं महिरबानी करे ॻोठु वञण खां पहिरियां मुंहिंजी दावत खाई वञजांइ। वताए चयो त ठीकु आहे। 6-12 महीने वताए फ़क़ीर जी वीचारे जी मालिकी थी वई ऐं वतायो फ़क़ीर बि जेल मां आज़ादु थियो। जॾहिं ॿाहिरि निकितो त हिनखे ख़्यालु आयो त यार, दोस्त मुंहिंजी दावत झली हुई, छो न पहिरियां दोस्त जे घर वञिजे। सौदा पुछाऊं कंदो सिधो वतायो फ़क़ीर हुन जे घर वियो। इतफ़ाक़ सां उहो घर जो मालिक या हुनजो दोस्त, हुनजो भाउ उहो घर में मौजूदु न हो। हुन जी घरवारी घर में वेठी हुई। वताए फ़क़ीर वञी सलाम बरायो। वालेकुम सलाम। चईं अदी मुंहिंजो भाउ काॾे वियो? चईं त ॿाहिरि निकिरी वियो आहे। ॼाण आयो, तूं वेह। ऐं वताए चयो अदा हाणे मुंहिंजो घाटो दोस्त आहे ऐं हीअ मिठाई बि खणी आयो आहियां हुनखे, हुन जे लाइ। मां जेल में हुन सां गॾु हूंदो हुअमि। मिठाई बि रखंदा। मिठाई माईअ खणी रखी। मिठाई रखी करे अंदरि जेको आहे कमरे मां मोहरी खणी आई। अची मोहरीअ खे वेही तेल मखणु लॻी। वतायो फ़क़ीर हुनखे ॾिसे पियो। हींअर हूअं त माई ईअं वेठी हुई, हाणे मां आयुमि, मोहरी कढी हुनखे तेल मखे थी पई। वताए खां बि रहियो न थियो। चयोसि अदी हिनखे छा थी करीं? चईं अदा तोखे ख़बर न आहे, मुंहिंजो मुड़ुसु ॾाढो ज़ालिम आहे। जेको बि हिन वटि महिमान ईंदो आहे न, पोइ बसि इहा मोहरी ऐं उहो महिमान। चईं छो? चईं अदा मुंहिंजो मुड़ुसु ॾाढो ॾिंगो माण्हू आहे। वताए फ़क़ीर सोचियो, चईं थी सघे थो हिन मोहरीअ सां दोस्त माण्हूअ खे, महिमान खे कुटींदो हुजे। पोइ वताए चयो अदी पोइ हिनखे तेल छो थी मखीं? चईं त तेल हुन जे लाइ मखियांसि थी पई त तूं हुनजे जेल जो दोस्त आहीं, घाटो दोस्त आहीं, ॾिसण में बि शरीफ़ थो अची, तोखे तकलीफ़ न अचे उन जे करे मां हिनखे तेल थी मखियां। वताए चयो मरी वियासीं, इहा मोहरी त मारे छॾींदी सफ़ा। इन खां बहानो करे ॿाहिरि निकितो, झंग जो बहानो करे, झंग जे ख़्याल जो ॿाहिरि निकिरी ऐं पेरनि ते खणी ॾिनई। वतायो फ़क़ीर ॿाहिरि निकितो। इतफ़ाक़ सां उहो दोस्त बि हुनजो भाउ बि अची घर साड़ियो। अचण सां जेको आहे ज़ाल खां पुछा कयईं, ॾे ख़बर, को आयो वियो, को महिमान, को माण्हू छेणो? चईं हिननि आरनि पारनि सां जेको आहे माण्हू आयो हो। चईं जेल जा दोस्त आहियूं, मां मिलणु आयो आहियां उन सां। चईं पोइ काॾे वियो? चईं हीअ मोहरी जेका आहे उहा मूंखां घुरियईं, मां हिनखे जवाबु ॾिनो, हे कावड़ जी मुड़ुसु निकिरी हलियो वियो। चईं मार पई ख़ुदा जी, मोहरी मूंखे ॾे। अदा मोहरी खणी हे लॻुसि कढ। परे खां वताए फ़क़ीर खे सॾु कयईं, ओ भाऊ वताया, ओ अदा वताया, अदा ही मोहरी खणी वञ। हो त सॾु पंध खां परे हो। हुन जो मोहरी जो मथे कंदे ॾिठी मोहरी हथ में हुयसि। वताए फ़क़ीर अञा बि ज़ोर सां जेको आहे पेरनि ते ॾिनी। चईं ॼाण मोहरी खणी आयो ऐं मुंहिंजो सिरु खणंदो। अदा वतायो खणी भॻो। पोइ ते वरी निहारियईं बि कोन त छा हूंदो आहे दोस्त, छा हूंदी आहे दोस्ती। हिन जो दोस्त बि वीचारो घर आयो, अची मोहरी उछलईं, ज़ाल खे चईं मार पई ख़ुदा जी, मुंहिंजे दोस्त खे कावड़ाए छॾियो अथई।
सो दोस्तो, कॾहिं कॾहिं इहे उखरियूं इहे मोहरियूं बि ड्रिजारींदियूं आहिनि, उहो बि तेल मखियल मोहरियूं हुजनि। सो अॼोको गुफ़्तो यकीननि तव्हांखे पसंदि आयो हूंदो। अगरि पसंदि आयो त पंहिंजी ख़ूबसूरत राय खां ज़रूरु आगाह कंदा। वॾी महिरबानी, वॾा वॾ लख थोरा, जाॾे पेर ताॾे ख़ैरु, अल्लाह वाही।